दोस्तों अचो प्रैक्टिकल पार्ट हलूं था हिन खां अॻु में जेका वीडियो हुई जंहिंमें असां हिस्टोग्राम खे डिस्कस कयोसीं छो जो वीडियो जेको आहे सो काफ़ी इन में शयूं अहम हुई जेकी आउं तव्हां सां डिस्कस करणु घुरां पियो इन करे वीडियो जेको टाइम आहे उहो काफ़ी वधी वियो तक़रीबन इहा 15 खां 16 मिंट जी हिकिड़ी थ्योरिटिकल वीडियो आहे उहो इन करे मुनासिब सम्झो त प्रैक्टिकल वीडियो जेका आहे उहा वरी धार अपलोड कजे त जीअं अव्हां आसानी शयुनि खे सम्झी सघो छो जो हिन में काफ़ी कमु आहे काफ़ी शयूं आहिनि जेके इन में बि असां डिस्कस कंदासीं त जीअं तव्हां आसानी सम्झी सघो हाणे ही अमली कम तरफ़ असां वधूं था अचो त पंहिंजे हिन डेटा ते हिस्टोग्राम अप्लाई करे असां सम्झूं त हिस्टोग्राम असां लाइ कीअं इम्पोर्टेंट आहे मां वरी बि तव्हांखे यादि ॾियारण जे लाइ तव्हां इहो ॿुधाईंदुमि त हिस्टोग्राम जेको ॾाढो इम्पोर्टेंट आहे असांजे ख़ासि तौर ते बेसिक रिसर्च में छो जो इन जी कुझु एप्लीकेशन्स आहिनि तमामु आम हिकिड़ी जेका एप्लीकेशन उहा आहे त हीअ असांजे लाइ कमु कंदो आहे त असांजी डेटा जी नॉर्मली खे चेक कंदो आहे जंहिंमें असांजी डेटा जी स्क्यूनेस अची वई जंहिंमें डेटा जी कर्टोसिस अची वई हाणे स्क्यूनेस ऐं कर्टोसिस जे हवाले खां मुंहिंजी वीडियो मुंहिंजी चैनल ते अवेलेबल आहे जेके तव्हां इंट्रस्टेड आहे उन में त तव्हां वञी करे कर्टोसिस ऐं स्क्यूनेस जे हवाले खां तव्हां उहे सम्झी सघो था ऐं इन खां अलावा ही जेको आहे त हिन में असां इहो बि ॾिसंदा आहियूं त डेटा जो स्प्रेड माना जेको फैलाव आहे उहो हिन में असां इहो बि ॾिसंदा आहियूं त डेटा जो स्प्रेड यानी डेटा जो फैलाव कहिड़ी तरफ़ आहे ऐं आख़िर जेका अहम तरीन जेका शइ उहा असांखे हिन में ख़बर पइजे त को आउटलायर जेको आहे असांजो हिन में डेटा में त कोन्हे छो जो असांजी का डेटा जी रेंज हूंदी आहे नॉर्मली उहा हूंदी आहे जेको असां लिकर्ड स्केल ते कमु कंदा आहियूं त लिकर्ड में या त 3 पॉइंट लिकर्ड स्कोर हूंदो आहे या 5 या 7 9 लिकर्ड पॉइंट तक़रीबन जेको कमु दोस्त कंदा रहंदा आहिनि उहो कंदा आहिनि 5 पॉइंट लिकर्ड स्केल में हाणे 5 पॉइंट लिकर्ड स्केल में असांजा 5 एंकर हूंदा आहिनि स्ट्रॉन्गली एग्री न्यूट्रल डिसएग्री ऐं स्ट्रॉन्ग डिसएग्री हाणे जेकॾहिं असांजो को वैल्यू इन 5 खां ॿाहिरि हूंदो मिसाल ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं त असां टाइपिंग दौरान जेको असां डेटा क्वेश्चन मां पंहिंजी डेटा पंहिंजे एसपीसी सॉफ्टवेयर में इंसर्ट कंदा आहियूं कीबोर्ड जे ज़रिए सां त कॾहिं कॾहिं 5 जे बदिरां असांजो बेख़्याली में असांजो 55 दॿी वेंदो प्रेस थी वेंदो आहे पर असांखे ख़बर कोन पवंदी आहे त छा थींदो आहे अहिड़े क़िस्म जेके बि इंट्रीस आहिनि डबल इंट्रीस आहिनि जेके बेख़्याली में थी वेंदियूं आहिनि इहे अॻिते जेकी ॾाढो मसइलो पैदा कंदियूं आहिनि असांजी डेटा में तो इन करे हिकिड़ो जेको हिस्टोग्राम ॾाढो इम्पोर्टेंट आहे तव्हां जी डेटा खे में आउटलायर खे ज़ाहिर करणु इन हवाले खां हिन जो कमु ॿियो बि ईअं खणी सम्झो त हिकिड़ो डेटा स्क्रीनिंग टूल आहे डेटा स्क्रीनिंग टूल ॿिया बि आहिनि पर हीअ बि हिकिड़ो इम्पोर्टेंट टूल आहे हीअ त थी वई हिन जी इम्पोर्टेंस अचो त हाणे हिनखे ग्राफ जे ज़रिए सां हिनखे एक्सप्रेस कीअं ॾिसूं हीअ असांजी डेटा आहे जंहिंमें असांजा हीअ कुझु वेरिएबल आहिनि हीअ कुझु डेमोग्राफिक वेरिएबल आहिनि हाणे असां कीअं वञूं सभ खां पहिरियों असांखे ग्राफ में वेंदासीं ग्राफ में असांखे चार्ट बिल्डर ऐं लेगेसी हाणे हिनखे मां काफ़ी डिस्कस कयो आहे पंहिंजे जेका थ्योरिटिकल पार्ट आहे जेको उन में हाणे हिते बि हिस्टोग्राम में तव्हां वञी सघो था हितां बि तव्हां वञी सघो था असां हिते वञूं था तव्हां वधीक डिटेल चाहियो था त तव्हां उहा वीडियो ॾिसी सघो त ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे चार्ट बिल्डर में अचो हाणे जीअं असां हिन क्लिक कयोसीं त असांखे हिते कुझु शयूं असांखे मिलियूं मिसाल हिते जेको आहे हीअ असां चूज़ फ्रॉम में असां वञी करे हितां असां डिस्कस कंदासीं हितां असां पंहिंजे जेको ग्राफ आहे उनखे असां हितां चूज़ कंदासीं हाणे हिन पूरी जेको असांजो चार्ट बिल्डर जेको हीउ मेन्यू आहे हिन पूरे मेन्यू खे मां पंहिंजे जेको हिन जो जेको थ्योरिटिकल वीडियो आहे उन में डिस्कस कयो आहे तव्हां इंट्रस्टेड आहियो त तव्हां उते वञी करे हिन सभिनी शयुनि खे तव्हां सम्झी सघो था डायरेक्टली असां अचूं था हिस्टोग्राम जॾहिं हिस्टोग्राम पे क्लिक कयो त हीअ असांखे 4 क़िस्म जा हिस्टोग्राम हिनखे बि मूं डिस्कस कयो आहे पंहिंजे उन थ्योरिटिकल वीडियो आहे तव्हां उन में वञी सघो था हाणे कीअं त तव्हां हिनखे खणी करे हिते छॾे ॾींदो त तॾहिं बि अची वेंदो या तव्हां हिनखे डबल प्रेस कंदो तॾहिं बि तव्हांखे हिते अची वेंदो तव्हां हिते ड्रैग करे असां हिनखे खयोंसीं छॾियो त हिते अची वियो हाणे असां पहिरियों कोशिशि था कयूं त भई असां QPE1 असां इनखे ॾिसूं त इन जा में फ्रीक्वेंसीज़ ॾिसूं त केतिरियूं आहिनि हाणे QPE थोरी असां जेकॾहिं सम्झूं त QPE में छा आहे त QPE जेको असांजो वेरिएबल आहे हिन में असांजा 5 लिकर्ड 5 पॉइंट लिकर्ड स्केल आहे जंहिंमें 1 स्ट्रॉन्गली डिसएग्री आहे ऐं 5 स्ट्रॉन्गली एग्री आहे हीअ तव्हांखे यादि रखिणो त जीअं असांखे शयुनि खे सम्झी सघूं हाणे असां QPE खे ॿियो कुझु हिते अची रखंदासीं QPE में त हाणे हिन ग्राफ में सिर्फ़ु फ़र्क़ु आहे हिन में बार्स आहिनि इन ग्राफ में असांजूं लाइन अची वेंदियूं आहिनि यानी की असां हिनखे कंदासीं QPE ते ॾिसो तव्हां लाइन अची रो इन में फ़र्क़ु इहो ई आहे
त हाणे असां ॿियो कुझु न करिणो, जस्ट प्रेस ओके। जॾहिं असां प्रेस ओके कयोसीं त हिते ॾिसो था रनिंग ग्राफ्स, यानी ही कुझु टाइम वठंदो छो रनिंग ग्राफ थी रहिया आहिनि। हाणे ही असांजो ग्राफ जेको आहे उहो डेवलप थी वियो। हिते ही चार्ट बिल्डर जेको मेन्यू असां ॾिनोसीं, ही मेन्यू जी डिटेल आहिनि, टाइटल आहे, नोट्स आहे, एक्टिव डेटा सेट, असां पंहिंजे ग्राफ ते ईंदासीं। त हाणे हिन ग्राफ में असां थोरो जेकी ॾिसूं क्लियरली, त असां जेको पहिरियों वन हुयो तव्हांखे ॾिसंदो हुन में यादि कंदो, हीउ तव्हांजे साम्हूं बि अची रहियो आहे, त उहो स्ट्रांगली असांजो डिसएग्री हुयो, ॿियो असांजो डिसएग्री, न्यूट्रल, ऐं ॿियो ही एग्री आहे, ऐं ॿियो असांजो स्ट्रांगली एग्री आहे। हीअ असांजा 5 लिकर्ट पॉइंट स्केल हुया। हाणे हिन में असां कॾहिं थोरो अञा वधीक ॾिसूं त असांजा फ्रीक्वेंसीस छा आहिनि। असांजी मिसाल ही आहे, हिते आहे असांजो, ही असांजो बार जो आहे, ही बिन आहे जेका असां आहे। हाणे ही का बिन आहे उहा एग्री जी आहे। एग्री जा केतिरा जेके फ्रीक्वेंसी केतिरी आहे, उहा आहे जेको तक़रीबन एग्री जेका उहो 115 खां 120 जे विच में आहे, या त 118 जेके रेस्पोंडेंट आहिनि जेके एग्री आहिनि QPA जे हवाले खां। अच्छा, उन खां पोइ हीअ जेके स्ट्रांगली एग्री केतिरा आहिनि, उहे असांजा तक़रीबन इहे सम्झो त 60 खां 65 जे विच में जेके असांजा आहिनि, उहे असांजा स्ट्रांगली एग्री आहिनि। सभ खां वधीक जेके असांजा न्यूट्रल, यानी जंहिंजो को बि न्यूट्रल आहिनि, त हाणे उहे तक़रीबन असांजा 18 आहिनि। त हाणे इन तरीक़े सां असां सम्झूं था त जेके असांजी डेटा जी विर्छ जेका आहे, तक़सीम जेका आहे, उहा कीअं थियल आहे। त यानी जेका असांजी स्ट्रांगली एग्री, डिसएग्री, स्ट्रांगली डिसएग्री, इन में कीअं असांजी तक़सीम थियल आहे। हाणे असांखे पूरा 5 बिन असांखे मिली रहिया आहिनि। अच्छा, हाणे इन में अञा थोरो ॾिसंदासीं त अॻिते हली करे त ही असांखे 2 डेटा पॉइंट मिली रहिया आहिनि। ही 2 डेटा पॉइंट असांजा जेके आहिनि से असांजी मुंहिंजे ख़्याल में असांजी लिकर्ट स्केल जी रेंज आहे फ्रॉम 1 to 5, उन खां ॿाहिरि आहे। हाणे इहो जेको आहे, इहो जेको पक ॼाणो त इहो तव्हांजो आउटलायर आहे। हाणे हिते बि असांजा 2 आउटलायर आहिनि इन QPE1 में। हाणे जीअं मूं अवां ॻाल्हि की त ही असांखे ज़ाहिर कंदो आहे त तव्हांजी डेटा जी जेका उहा में को आउटलायर त न आहे। त हाणे असांखे हिन ग्राफ मां इहा ख़बर पई त असांजे डेटा में आउटलायर आहे। त हाणे इन आउटलायर खे असांखे वञी दुरुस्त करणो आहे। इन लाइ छा कंदासीं, तमामु आसान आहे। स्टार में वही ऐं असां पंहिंजे डेटा में वियासीं ऐं QPE खे असां कीअं ज़ाहिर कयूं। ही आहे तव्हांजो अल्फा न्यूमरिक बटन, जंहिंमें असां वैल्यू लेबल ॾेई सघंदा आहियूं। असां क्लिक कंदासीं त असांखे ही अची वियो। हाणे हिते असांजी जेके कोड थियल हूंदा जंहिंजे पोयां, त उहे तव्हांजा ही कोड थियल आहिनि। ऐं ही जेको आहे, इनखे पोयां कोई कोड न आहे। इन मक़सदु ही जेको आहे असांजो आउटलायर आहे, हिनखे असां ख़तमु करे हीअं करे सघूं था। हाणे आउटलायर खे कीअं रिमूव कजे, उन जे लाइ बि हिकिड़ी मुंहिंजी वीडियो आहे आउटलायर ते। तव्हांखे टाइम मिले त तव्हां उनखे ॾिसी सघो। आउटलायर खे रिमूव करण जा कुझु मैथड्स आहिनि। तव्हां उन वीडियो खे ॾिसी करे ऐं तव्हां आउटलायर जा उहे मैथड्स जेके तव्हां उनखे कीअं उहो तव्हां करे सघो था। अच्छा, हेठि अञा वञूं त असांखे ॿियो को मिले थो। अच्छा, ॿियो 7 आहे। 7 बि असांजो आउटलायर आहे ऐं असां हिनखे स्ट्रांगली। हाणे जॾहिं असां हिनखे ॿीहर रिवाइज़ हलाईंदासीं, चार्ट बिल्डर में वियासीं ऐं QP ऐं ओके जस्ट कयो, असांजो ॿीहर ग्राफ मिली वियो। हाणे हिन ग्राफ में तव्हां ॾिसंदव त हिते असांखे 5 बिन्स मिलनि थियूं। इन मक़सदु असांजो जेको आउटलायर आहे उहो ख़तमु थी चुको आहे। लेकिन असां हिन ग्राफ खे ॾिसंदासीं पोइ हिते 2 आउटलायर हुया, त उहे हाणे ख़तमु थी विया। हाणे हीउ जेको एक्स्ट्रा जेको असांजो ही आहे हिसो ग्राफ जो, उहो असांजो ख़तमु थी वियो। ही ग्राफ जो हिसो, छो जो असां हिनखे पंहिंजो जेको आउटलायर आहे इनखे असां रिमूव करे वरितोसीं। अच्छा, हाणे इहो तव्हां ॾिसंदव त हाणे तव्हांखे 6 मिली थो। तव्हांखे हिन में ग्राफ में 8 खां वठी 10 ताईं उहो ख़तमु थी वियो। अच्छा, प्लस ॿियो कहिड़ो फ़र्क़ु पियो? ॿियो पियो मीन 3.65 आहे, स्टैंडर्ड डेविएशन 1.39 आहे। त स्टैंडर्ड डेविएशन बि कुझु घटि थी आउटलायर जे निकिरण खां पोइ, छो जो आउटलायर जेको आहे न, उहो तक़रीबन 7-8 हुजे। कॾहिं इहो आउटलायर तव्हांजो 55 हुजे हा, ऐं जो नंबर उहो को 60 हुजे, 7, त उहो काफ़ी फ़र्क़ु पए हा इन हवाले खां। चार्ट बिल्डर में वरी था अचूं ऐं QPE खे वापसि मोकिले असां था कयूं QPE2 खे ऐं जस्ट प्रेस। जॾहिं असां प्रेस कयोसीं त असांखे QPE जो ग्राफ मिलियो, जंहिंमें असां ॾिसो त वरी बि हिकिड़ो आउटलायर आहे। त इन तरीक़े सां हिन डेटा बि अवेलेबल आहे। मां हिन डेटा सां गॾु रखी आहे, हिन वीडियो सां ऐं डेटा में वञी करे तव्हां इहो प्रैक्टिस बि करे सघो था, पंहिंजे तौर ते जीअं तव्हां शयुनि खे सम्झी सघो। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ असां जेको ॿियो कमु आहे उहो आहे असांजो चार्ट बिल्डर में वियासीं।
हाँ ही जेके ॿिया आहिनि उहो तव्हां पाण करे छो टाइम जी तमामु घटि छो वीडियो घणो वधी थो वञे त उहो बि थोरो जेको आहे प्रॉब्लम करे थो शयुनि खे सम्झण जे लाइ इन करे मां हिनखे छॾे ऐं हिन किताब वठूं हाणे असां जॾहिं हिन ग्राफ ते आयासीं त असां हिनखे पंहिंजो एजुकेशन असां हिन साइड ते रखीसीं असांजो ही वेरिएबल ऐं असां हिनखे डिवाइड था कयूं ऑन द बेसिस ऑफ द जेंडर ऐं तव्हां हिनखे ओके कंदो त अहिड़े ग्राफ मिली वियो असांखे हाणे असां इनखे जेको ग्रुपिंग वेरिएबल आहे जेको डिवाइड करे त उहो जेंडर आहे यानी असां वटि जेंडर में मेल ऐं फीमेल आहे ऐं हीअ जेके असांजा एंकर्स आहिनि उन जे हवाले खां ही मैट्रिकुलेशन जो ही आहे हाणे हिन में असां ही असांजी फ्रीक्वेंसीज़ आहिनि टोटल जेके असांजूं हिन डेटा में फ्रीक्वेंसीज़ अची वियूं हाणे ही असांजो आर्बिट्री वैल्यू आहे ज़ीरो ज़ीरो हिन तरफ़ बि असांखे साॻा ई वैल्यूस मिलनि था हिन तरफ़ बि असांखे साॻा वैल्यूस मिलनि था हाणे जे असां ॾिसूं त भई जेके मेल में फीमेल जे में जेके असांजो फीमेल आहिनि उहो केतिरी उनजी पढ़ाई तालीम जे हवाले खां त तक़रीबन जेके असांजूं आहे इहे जेको एजुकेशन जेका आहे उहा पोस्ट ग्रेजुएशन या MS जे विच में आहे ऐं इन जो नंबर केतिरो आहे इन जो नंबर जेको आहे उहो तक़रीबन तव्हां ॾिसंदो त इहो तक़रीबन जेको आहे 0 खां वठी 5 जे विच में जेके फीमेल आहिनि उनजी तालीम जेका उहा MS PhD आहे ऐं इन खां अलावा जेके असांजो जेकी ग्रेजुएशन आहे उनजी छा आहे उनजी तक़रीबन जेका फ्रीक्वेंसी यानी तइदाद आहे जेको आहे फीमेल जो उहो तक़रीबन जेको आहे 3 आहे 25 खां 30 जे विच में जेके फीमेल आहिनि उहे ग्रेजुएट आहिनि अहिड़े तरीक़े सां ग्रेजुएट हिते बि ॾिसंदासीं जेके असांजा मेल आहिनि तव्हांजे तक़रीबन इहे थी वेंदा राउंड में 75 खां 80 जेके तव्हांजा मेल आहिनि उहे तव्हांजा ग्रेजुएट आहिनि सो इन बारे खां इन ग्राफ खे असां ईअं सम्झी सघूं था त हिन ग्राफ में केतिरा असांजा मेल ऐं केतिरा असांजा फीमेल आहिनि अच्छा उन खां पोइ असां जेकॾहिं हिकिड़ो ॿियो ग्राफ खे बि रन करे वठूं त असां के अच्छा हिन में असां हिकिड़ो ॿियो कमु था कयूं ॿियो कमु कीअं असां पंहिंजे डेटा खे जेको आहे उहो डिवाइड था कयूं डिवाइड करण जे लाइ तव्हां स्प्रेड फाइल में वेंदासीं ऐं उन खां पोइ असां डेटा खे असां जेंडर जी बुनियाद ते असां तक़सीम कंदासीं हीअ अची वियो हाणे तव्हां जेको आहे स्प्लिट फाइल में सॉरी हाणे तव्हां जेको आहे चार्ट बिल्डर में वञी करे ऐं तव्हां पंहिंजे हिस्टोग्राम खे वापसि मोकिलींदव ऐं पोइ तव्हां हिते एजुकेशन खे हिते रखी करे ऐं तव्हां हिन जो इम्पैक्ट ॾिसो त हाणे हिते तव्हांखे जेंडर मेल ऐं हिते जेंडर फीमेल यानी मेल ऐं फीमेल जे हवाले खां धार तव्हांखे रिज़ल्ट्स ग्राफ जा रिज़ल्ट्स मिली रहिया आहिनि अच्छा अच्छा तंहिंखां पोइ हाणे असांखे छा करिणो आहे त हीअ जेका बिल जेका साइज़ असां जेका आहे इहा साइज़ जेका तकी सभिनी जी बराबरि आहे इन जो रीज़न जेको उहो इहो ई आहे त असांजी डेटा व्यू वेरिएबल व्यू में तव्हां वेंदव त क्यूब जेके असांजा आहे ही स्ट्रॉन्गली एग्री हिन जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो इक्वल डिस्टेंस आहे इन करे तव्हां ॾिसी सघो था त जेके असांजा रिज़ल्ट्स आहिनि जेको असांजो ही ग्राफ आहे उन में बि तव्हांखे ओतिरे क़िस्म जा जेको आहे उहो डिस्टेंस मिले थो अच्छा दोस्तो हाणे असां हिकिड़ो ॿियो इन ग्राफ खे एडिट कीअं कयूं अच्छा त उन ते बि थोरो कमु करे वठूं हाणे ग्राफ खे एडिट करण लाइ असां मिसाल ही QPE खे असां खणी था अचूं हिते ऐं तव्हां हिनखे क्लिक कयोसीं जे असां हिनखे हिते खणी आयासीं त असांखे ग्राफ मिलियो हाणे हिन ग्राफ में असांखे ॾिसो था त 5 हिन में भिन्न आहिनि ऐं हिनखे असां डबल पंहिंजो एडिट करण लाइ हिनखे डबल क्लिक कयूं त असांखे अहिड़े क़िस्म जी विंडो मिली वई हाणे जेको कुझु तव्हां हिते फंक्शन करे उन खां पोइ सेव कंदो त उहो साॻियो ई अमल जेको आहे जेके बि शयूं आहिनि उहे हिते नज़र ईंदियूं सभ खां पहिरियों असां कुझु ॾिसूं हीअ एक्स जेका आहे त हीअ जेके एक्स ते वैल्यू जेके आहिनि तव्हां ॾिसो जीअं तव्हां सिलेक्ट कंदव त अहिड़े क़िस्म जी लाइन जेका उहा क्रिएट थी वेंदी हिते तव्हां ॾिसी सघो था उहा जेकॾहिं तव्हां वरी तव्हां हिनखे वाई खे तव्हां सिलेक्ट था कयो त अहिड़े क़िस्म जी लाइन वरी तव्हांखे हेॾो नज़र अचे थी त यानी इहा पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हां इनखे करे सघो था हाणे हिन में असां वटि जेकी लाइनियूं आहिनि मिसाल असां हिन ते कमु कयूं था अच्छा हाणे असां जॾहिं वाई ते कमु कंदासीं
त क्लिक कयोसीं त ही वाई ते अची वियो ऐं जेको आहे एक्स ते कंदासीं त हू एक्स ते लिंक अची वई। हाणे अगरि एक्स ते असां कयूं था त असांखे को मिनिमम जेको आहे उही 0 मिनिमम आहे ऐं मैक्सिमम जेको आहे उहो असांजो ही 6 आहे। लेकिन असां मिनिमम जेको आहे असांखे ही त जेको बाय डिफॉल्ट आहे इनखे असां ख़तमु करे असांजी मिनिमम ख़तमु करे 1 कयूं ऐं जेको मैक्सिमम खे इन ख़तमु करे असां 5 कयूं त असांजो ॾाढो उहो इम्पैक्ट हिते तव्हांखे नज़र आयो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां एक्स खे तव्हां करणु चाहियो था त ही तव्हांजो एक्स ते अची वियो। हाणे जेको एक्स आहे तव्हांजो, हाणे जेको एक्स आहे न एक्स खे बि असां जेको आहे त डील करे सघूं था ऐं हिन में बि तव्हांजो जेको ही अची वियो। अच्छा हिनखे वरी अच्छा हाणे असां अची वियासीं चार्ट साइज़ वेरिएबल में। अच्छा इहो जेकी तव्हां वाई खे असां चेंज कयोसीं तव्हां एक्स खे बि एक्स जी जीअं असां एक्स खे चेंज कयोसीं हितां त असां वाई खे बि चेंज करे सघूं था। हीउ चार्ट साइज़ आहे जंहिंमें तव्हां चार्ट जी साइज़ खे वधाए सघो था ऐं ही स्केल आहे जेको स्केल ही असां नज़र 120 असांजी 120 आहे ऐं 0 असांजो ही आहे। लेकिन असां 0 खे असां कयूं था 120 खे असां ख़तमु करे असां 110 करे छॾियूं छो जो असांजी जेका डेटा आहे उहो 0 खां वठी 110 ताईं आहे। त जेकॾहिं असां हिनखे 120 खे ख़तमु करे ऐं 115 ताईं कंदासीं त उनजो बि इम्पैक्ट तव्हांखे नज़र ईंदो। त हाणे का डेटा असांजी थोरी छो जो असांखे डेटा फ्रॉम 0 टू 120 आहे इन करे ही थोरो मार्जिन रखणु लाज़मी हूंदो आहे। त इन करे ही जेको असांजो 115 असांजो उहो एक्सेप्ट कोन थो थिए। अच्छा उन खां पोइ तव्हां इन अंदरि जेके लाइनियूं आहिनि तव्हां उन लाइन खे बि चेंज करे सघो था। उनजो कलर बि ॾाढो ही तव्हांजो कलर हिन में चेंज थी वियो। ठीकु आहे ऐं इन खां पोइ हिनखे राउंड करे सघो था या हिन में मुख़्तलिफ़ जेके ऑप्शन्स आहिनि ही लाइन जी विड्थ तव्हां वधाए सघो था, लाइन जी कलर के विड्थ खे तव्हां वधाए सघो था ऐं उन खां पोइ हिन में अंदरि गिर लाइन जेके उहे तव्हां ॾेई सघो था। माइनर टिक्स आहिनि, ही माइनर टिक्स आहिनि ऐं ही मेजर टिक्स आहिनि ऐं ॿियो जेके जेके तव्हां चओ था त इहे ॿई अची वञनि था ॿिन्ही खे बि तव्हां अप्लाई करे सघो था। मिसाल असां जेके माइनर टिक खे अप्लाई कयोसीं त तव्हां ॾिसो त ही तव्हांजो आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं असां हिनखे था कयूं त तव्हां ॾिठो त हाणे जेकी मेजर टिक्स उहो ख़तमु थी हाणे माइनर अची आहे। पर जेके असां चऊं था ॿई हुजनि त असांजा ॿई अची वई, ॿिन्ही माइनर ऐं मेजर ॿई अची विया। हाणे असां चऊं था बसि मेजर हुजनि उहे अची विया। हिन क्लोज़ कंदासीं त असांजी ही जेको बि इम्पैक्ट असांजो हिते अची वियो। ऐं तंहिंखां पोइ ही जेका असांजो चार्ट साइज़ आहे फाइल आहे हिन में तव्हां अंदरि हिनखे तव्हां चेंज बि करे सघो था। तव्हां ॾिठो हीअ जो कलर जेको आहे उहो चेंज थी वियो। तव्हां हिन जो कलर कोई ॿियो बि रखी सघो था, इहो बि थी वियो तव्हांजो। ऐं हीअ बॉर्डर जेको आहे असांजो, अच्छा हिन में तव्हां को पैटर्न फिल बि करे सघो था पंहिंजी मर्ज़ी सां। तव्हां हीअ पैटर्न बि फिल थी वियो। त हाणे की तव्हां जेको कुझु तव्हां करे सघो था उन में तव्हां इन में पंहिंजो इम्पैक्ट ॾेखारे सघो था। अच्छा ऐं हीअ जेको तव्हां ॾिसो था ही ऑप्शन आहे त एड रेफरेंस, तव्हां हीअ रेफरेंस लाइन हिते अची वई। इहा रेफरेंस लाइन्स जेके तव्हां ही तव्हांजी बॉडी के लाइ हॉरिजॉन्टली तव्हां करणु चाहियो था त तव्हां हिनखे हिते लाइन ॾेई सघो था। ऐं उन खां पोइ जेके तव्हां कुझु लिखणु चाहियो था त तव्हां हिनखे क्लिक कंदव त हिते तव्हांखे टाइटल मिली ऐं हिन में तव्हां कुझु शयूं लिखी सघो था। जेकॾहिं इहो तव्हांखे हिते विच ते लिखणो आहे, एनोटेशन का ॾियणी आहे त तव्हांखे क्लिक कंदव त तव्हांजी एनोटेशन बि अची वई। ऐं उन खां पोइ तव्हां हिन में जेको आहे त इंसर्ट फुट नोट तव्हां ॾियणु चाहियो त तव्हां हेठों हुनखे हेठों फुट नोट तव्हां ॾेई सघो था। इहे सभु तव्हां अमल इन में पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां करे सघो था। ऐं प्लस में हीअ जेके शयूं आहिनि तव्हां हिनखे ख़तमु करणु चाहियो था त इहे शयूं ख़तमु थी वियूं। तव्हां हिनखे यानी इहे मिनिमाइज़ थी वियूं। जेके तव्हां हिनखे वधीक ॿीहर आणणु चाहियो था तव्हां हिनखे करे सघो था। ऐं हीअ जेको पोयों जेको हिनजो बैकग्राउंड आहे हिनखे ख़तमु कयो त तव्हां इहो बि ख़तमु करे सघो था। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ऐं जेको असांजो हिन में ॿियो अहम कमु आहे उहो आहे त तव्हां हिनखे ट्रांसपोज़ करे सघो था। मिसाल हीअ जेको असांजो हॉरिजेंटल आहे त तव्हां हिनखे वर्टिकल बि तव्हां करे सघो था पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़। ऐं जेको अहम जेको कमु आहे उहो असांजो आहे हिनजी नॉर्मलिटी चेक करणु। नॉर्मलिटी चेक करण जे लाइ तव्हां हिनखे ग्राफ ते आणींदो त तव्हांखे जीअं तव्हां क्लिक कंदो हेॾे क़िस्म जो हिकिड़ो ग्राफ जेको कर्व जेको आहे उहो निकिरी ईंदो। हाणे हिन में तव्हांखे ऑप्शन मिलनि था नॉर्मल आहे, यूनिफॉर्म आहे, एक्सपोनेंशियल आहे। एक्सपोनेंशियल कर्व आहे त तव्हां उहो अची वेंदो, पाइथन कर्व आहे त उहो अची वेंदो। असांखे खपे नॉर्मल कर्व, त असांजी ही नॉर्मल कर्व अची वियो। हाणे हिन कर्व अचण सां असांखे इहा ख़बर पइजी वई त असांजी डेटा में थोरी जेका उहा स्क्यूनेस आहे, यानी ही जेको आहे उहो लेफ्ट स्क्यूड आहे। तव्हां हीअ वठंदो त हिन जो टेल जेको आहे उहो बिल्कुलु आख़िर में हिकिड़ो लॉन्ग टेल जो थी वञे त जेको हीअ जेको पोर्शन आहे हीअ सॼो पोर्शन ज़ाहिर करे रहियो आहे त हिन डेटा में हल्की जेका उहा
स्क्यूनेस आहिनि। हाणे स्क्यूनेस ऑफ वैल्यूज़ ऐं कॉर्टोसिस ऑफ वैल्यूज़ कहिड़ा आहिनि कीन, उहा वीडियो अवेलेबल आहे, तव्हां उते वञी उनखे तव्हां ॾिसी सघो था। अच्छा, अने चार्ट साइज़। अच्छा, हाणे हीउ त हुयो सभु कुझु असांजो जेको असां हिन में डिस्कस कयोसीं। हाणे तव्हां हिनखे कैंसिल कंदो त इहो साॻियो शयूं तव्हांखे हिते नज़र अची वयूं। दोस्तो टाइम जी कमी जे करे असां एतिरो कुझु करे सघूं था। हाणे वधीक शयूं काफ़ी आसान आहिनि कि तव्हां वेही करे बि हिन ते पंहिंजो टाइम ॾेई सघो था। मूंखे मुंहिंजे अंदाज़े में तव्हां बाआसानी इहो सॼो कमु करे सघो था। आख़िर में वरी बि इहा ई त उमेद कयां थो तव्हांखे हीउ जेको वीडियो आहे प्रैक्टिकल जेको आहे हिस्टोग्राम उहो तव्हांखे काफ़ी जेको आहे सो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अच्छा, इन ग्राफ में जेके अंदरि ॿियूं शयूं आहिनि, इहे वरी जेके ऑप्शन उहे वरी जेके असांजा टे ग्राफ जेके ईंदा उन में बि इहे शयूं डिस्कस कंदासीं त वधीक तव्हांजी प्रैक्टिस थी वेंदी ऐं यकीनी तौर ते हीउ जेको ग्राफ वारो अमल आहे जेको तव्हां ठाहिण वारो उनजी एडिटिंग कजे, इहे सभु शयूं तव्हांखे अञा वधीक सम्झ में अची वेंदियूं। हेल ताईं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां इन चैनल खे ॾिसो था, पसंदि बि कयो था ऐं जेकॾहिं मुमकिन तव्हां शेयर कयो पंहिंजी यूट्यूब ऐं पंहिंजे फेसबुक चैनलनि ते, फेसबुक पेज ते, त जीअं इहो वधि खां वधि मैसेज जेको आहे उहो असांजो फैलिजे त हीउ वधि खां वधि जेके सिंधी मौक़िक़ आहिनि उहे या तहक़ीक़दान जेके आहिनि ख़ासि तौर ते उहे इन वीडियोस मां वधि खां वधि लाभ हासिलु कनि। आख़िर में वरी उहा ई ॻाल्हि त सब्सक्राइब कयो त जीअं वधि खां वधि जेको आहे इहो मैसेज पुॼे। तव्हांजी तॾहिं तमामु वॾी महिरबानी।